औज़बिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां जो पंहिंजो बरकत पिराणी ॾिसी रहिया आहियो बरकत पिराणी यूट्यूब ऑफिशियल। अॼु असीं मिरपुर माथेलो जे दहशतगर्दी टोड़ अदालत जे ॿाहिरां मौजूद आहियूं। अॼु मिरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कतल केस जी ॿुधणी ATC अदालत में रखियल आहे। हिन वक़्तु शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो जेको भाउ आहे याकूब गडानी, हिन केस में शायद उहो हिते पहुतल आहे पंहिंजे वकील जे मार्फत। इन खां अलावा हिन केस में पुलिस तरफ़ां जेको गिरफ़्तार जवाबदार आहे असगर लुंड, उनखे थोड़ी देर में अदालत में पेश कयो वेंदो। इन केस में मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो ॿियो जवाबदार आहे अब्दुल्ला लुंड, जेको पुन कच्ची ज़मानत ते मौजूद आहे। हिन केस में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कतल केस में PPM ख़ालिद लुंड, उनजा ॿ पुट शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड पाण पुण नामज़द थियल आहिनि। गुज़िरियल ॿुधणी ते जेको हिन केस जो जांच ऑफिसर आहे तनवीर तुनियो, उन तरफ़ां अदालत खां जेको आहे आख़िरी भेरो मोहलत वरती वई हुई। अदालत सख़्ती सां जांच ऑफिसर जेको तनवीर तुनियो आहे उनखे हिदायत कई त ईंदड़ ॿुधणी ते हिन केस जो हतमी चालान इन कोर्ट में पेश कयो वेंदो। ज़रियनि तरफ़ां इहो ॿुधायो पियो वञे त जांच ऑफिसर तनवीर तुनियो अॼु अदालत में पेश न थींदो, पर उन जेकी टीम आहे उहा हिन वक़्तु अदालत में मौजूद आहे, जेका हतमी चालान अदालत में पेश कंदी। छा हतमी चालान जॾहिं पेश थींदो त PPM ख़ालिद लुंड ऐं उनजा जेके ॿ पुट आहिनि उन्हनि खे हिन केस मां बरी करार ॾिनो वेंदो, या जेको हिन खां अॻु में अॻूणो जांच ऑफिसर आहे सिराज लाशारी, उन तरफ़ां हिन केस में ख़ालिद लुंड जे ॿिनि पुटनि खे, जंहिंमें शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद खान लुंड शामिल हुआ, उन्हनि खे मुलविस करार ॾिनो वियो हो। जेतोणीक सिराज लाशारी पंहिंजे जांच में इहो ॼाणायो हो त ख़ालिद लुंड उमिरि रसीदा माण्हू आहे, इन करे उनखे हिन केस मां बरी कजे थो। जेतोणीक उन जेकी जांच हुई उनखे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत तरफ़ां रद्द कयो वियो। उन जेकी ज़मानत वारी दरख़्वास्त आहे PPM ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि जी, उहा रद्द कई वई। जंहिंखां पोइ हिन वक़्तु स्टेटस इहो आहे त ख़ालिद लुंड ऐं उनजा ॿ जेके पुट आहिनि उहे अबूरी ज़मानत ते सिंध हाई कोर्ट जी ज़मानत ते आहिनि। ऐं हिते जेको हिकिड़ो जो जवाबदार आहे अब्दुल्ला लुंड, उहो पिणु जेको आहे ATC कोर्ट में कच्ची ज़मानत उनजी वरितल आहे, जॾहिं त असगर लुंड हिन केस में गिरफ़्तार आहे। हिकिड़ो जवाबदार बरकत लुंड हिन केस में जेको आहे रूपोश आहे। अॼु हिन केस जी इंतहाई अहम ॿुधणी आहे, जंहिंमें हतमी चालान अदालत में पेश कयो वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां त 21 मई ते शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे मथां जरवार रोड ते फायरिंग कई वई, जंहिंखां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ हू शहीद थी वियो। उन कतल केस में पहिरीं घोटकी ज़िले जे दादलगारी थाणे जो ज़ुल्फ़कार मार जांच ऑफिसर मुक़रर थियो हो, जंहिंखां पोइ वारसनि तरफ़ां उन ते बेइतमादी जो इज़हार कयो वियो। जंहिंखां पोइ IG सिंध सिराज लाशारी खे हिन केस में जांच ऑफिसर मुक़रर कयो हो, जंहिं तरफ़ां जांच मुकमल कई वई। उन जांच में इहो ॼाणायो वियो त हिन केस में जंहिंमें शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कतल केस में 3 जवाबदार जेके हिन में केस में नामज़द थियल आहिनि, अब्दुल्ला, बरकत ऐं असगर लुंड, उहे बराह रास्त मुलविस आहिनि। उन में इहो ॼाणायो वियो हो त बरकत लुंड ऐं असगर लुंड तरफ़ां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी मथां फायरिंग कई वई आहे, जॾहिं त अब्दुल्ला लुंड जेको आहे हिन केस जो सहूलियतकार आहे। इन खां अलावा वारसनि तरफ़ां 164 वारे बयान में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कतल केस में PPM ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड खे मुलविस करार ॾिनो वियो। जंहिंखां पोइ जांच ऑफिसर सिराज लाशारी तरफ़ां पुणे हिन जो जेको चालान आहे उहो अदालत में पेश करण लाइ जमा कराइण जी कोशिश कई। मां तव्हांखे ॿुधायां त उनमें उन पंहिंजे हतमी चालान में उन पंहिंजी जांच मुकमल जेकी कई हुई, उनमें इहो ॼाणायो त ख़ालिद लुंड हिन केस मां बरी आहे, जॾहिं त 2 जेके उनजा पुट आहिनि उहे हिन केस में 109 जी कार्रवाई में, यानी ते चुर्च वारे जेको कलम आहे उनमें उहे मुलविस आहिनि। उन खां पोइ अदालत डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तरफ़ां सिराज लाशारी जेकी जांच आहे, जंहिंमें ख़ालिद लुंड खे बरी करार ॾिनो वियो, उनजो नालो ॿीहर ऐड करे हुन केस खे चालान करण जो हुकुम ॾिनो वियो। इन खां अलावा हिन केस में जेको कच्ची ज़मानत हुई ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि जी, उहा पिणु रद्द कई वई। जंहिंखां पोइ अदालत मां हू हलिया विया ऐं उन्हनि हाई कोर्ट सखर में जेकी दरख़्वास्त ज़मानत आहे उहा दाख़िल कई। हिन वक़्तु उन केस जो स्टेटस इहो आहे त ख़ालिद लुंड ऐं उनजा 2 पुट जेके आहिनि उहे कच्ची ज़मानत ते कच्ची ज़मानत वरितल आहे उन्हनि जी, जॾहिं त बरकत लुंड हिन केस में रूपोश करार ॾिनल आहे। अब्दुल्ला लुंड जेको हिन वक़्तु हिन के डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में उनखे चालान करण जो हुकुम ॾिनो वियो, पर
जेको ATC कोर्ट आहे उन जे जज तरफ़ां उनजी कच्ची ज़मानत खई वई आहे। हिन वक़्तु हतमी चालान जेको आहे उहो अॼु पेश थियण जो इम्कान आहे। जेके अदालत जा ज़रिया आहिनि त उन जा पुलिस जा ज़रिया आहिनि उहे इन शइ जी तस्दीक कनि था त सिरा जेको जांच ऑफिसर आहे तनवीर तुनियो उन तरफ़ां जांच पंहिंजी मुकमल कई वई आहे। हतमी चालान थोड़ी देर में हिन अदालत में पेश कयो वेंदो। जी।